पाकिस्तान में मकामी हुकूमतन जो निज़ाम एक डिघे अरसे खां सियासी ऐं इंतज़ामी बहस जो मौज़ू बणियल आहे। मुल्क 7 ॾहाकनि खां वधीक अरसो गुज़रण बावजूद अहिड़ो मुस्तक़िल, बाइख्तियार ऐं जमहूरी तौर जवाबदेह मकानी हुकूमती निज़ाम क़ाइम न करे सघियो आहे, जेको अवाम खे हक़ीक़ी इख्तियार ऐं ख़िदमतनि जी फ़राहमी में असराइतो किरदारु अदा करे सघे। मकानी हुकूमतनि जी कमज़ोरी खे रुगो इंतज़ामी या फ़नी मसइलो क़रार ॾियण बदिरां उन जा बुनियादी सबब सियासी ऐं ढांचाई रुकावटनि में ॾिना वञनि था। BNU सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च ऐं सनोबर इंस्टीट्यूट इस्लामाबाद जी रिपोर्ट में ॿुधायो वियो आहे त क़ौमी ऐं सूबाई सतह जे चूंडियल नुमाइंदनि वटि तरक़ियाती फंडनि ऐं सियासी असर रसूख़ ते कंट्रोल बरक़रार रखण जा मफ़ाद मौजूदु आहिनि, जॾहिं त मज़बूत मकानी हुकूमतनि जी सूरत में उहे अख़्तियार हेठी सतह ते चूंडियल नुमाइंदनि ॾांहुं मुंतक़िल थी सघनि था। आइन जो आर्टिकल 140A सूबाई हुकूमतनि खे पाबंद करे थो त उहे सियासी, इंतज़ामी ऐं माली ज़िम्मेवारियूं ऐं अख़्तियार चूंडियल मकानी नुमाइंदनि ॾांहुं मुंतक़िल कनि, पर अमली सूरत हाल इहा आहे त मकानी हुकूमतनि खे उहे अख़्तियार मुस्तक़िल ऐं मुकमल तौर ते मुंतक़िल न थी सघिया आहिनि। नतीजे में मकानी इदारा पंहिंजी बुनियादी ज़िम्मेवारियुनि, तरक़ियाती मनसूबनि ऐं अवामी ख़िदमतनि लाइ सूबाई हुकूमतनि ते घणो भाड़नि था। मकानी हुकूमतनि जी कमज़ोरी जो हिकु अहम सबब माली ख़ुदमुख़्तियारी जी खोट पिणु आहे। तहक़ीक़ी रिपोर्ट मूजिबि क़ौमी सतह ते सरकारी ख़र्चनि मां मकानी हुकूमतनि जो हिसो 2005 में लॻभॻि 10% हो, जेको 2024 ताईं 5% खां बि घटि थी वियो। माली साल 2026 ऐं 27 लाइ सूबनि खे वफ़ा खां अटकल 9.2 ट्रिलियन रुपयनि जी मुंतक़िली मां मकानी हुकूमतनि ताईं रुगो 1.8 ट्रिलियन रुपया पहुचण जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे, यानी मजमूई रक़म जो रुगो 20% खां बि घटि हिसो मकानी हुकूमतनि बाबति टास्क फोर्स पंजाब जे मकानी हुकूमत निज़ाम ते पिणु ख़ासि सवाल उथारिया आहिनि। रिपोर्ट मूजिबि शहरी ख़िदमतनि, इंतज़ामी इख़्तियारनि ऐं वसीलनि जो वॾो हिसो चूंडियल मकानी नुमाइंदनि बदिरां सूबाई सतह जे इदारनि, कंपनियुनि ऐं ॿियनि इंतज़ामी ढांचनि ॾांहुं मुंतक़िल थियण सां मकानी हुकूमतनि जो किरदारु महदूद थियो आहे। अहिड़ी सूरत हाल में सवाल इहो पैदा थिए थो त जेकॾहिं मेयर, चेयरमैन या काउंसलर अवाम खां वोट वठी चूंडिजी अचनि, पर वटनि फंड, इंतज़ामी मशीनरी ऐं फ़ैसिला करण जा हक़ीक़ी इख़्तियार न हुजनि, त पोइ अवाम उन्हनि खां मसइलनि जे हल बाबति जवाब कीअं घुरे। क़ौमी एको रुगो हिकु जहिड़ी सियासी सोच जो नालो न आहे। उन जो मतिलबु आहे त मुख़्तलिफ़ इलाइक़नि, ॿोलियुनि, सक़ाफ़तनि ऐं समाजी पस मंज़र रखंदड़ माण्हुनि में गॾियल शहरियत, बराबरी, एहतराम ऐं क़ौमी निज़ाम में शमूलियत जो अहसासु पैदा थिए। मकानी हुकूमतूं इन अमल में अहम किरदारु अदा करे सघनि थियूं, छाकाणि त उहे अवाम जे सभ खां वेझो आहिनि। चूंडियल मकानी काउंसलूं माण्हुनि खे पंहिंजे पाड़े ऐं इलाइक़े सां लाॻापियल फ़ैसिलनि में सिधी रीति राय ॾियण ऐं नुमाइंदगी जो हक़ फ़राहम करे सघनि थियूं। औरतनि, नौजवाननि, अक़लियतनि, बहिराड़ी जी आबादी ऐं महरूम तबक़नि जे मुनासिब नुमाइंदगी सां इहो अहसासु मज़बूत थिए थो त हर शहरी क़ौमी सियासी निज़ाम जो बराबरि हिसेदार आहे। तालीम, सिहत, पाणी, सफ़ाई, रोड नेकाल ऐं मकानी इंफ्रास्ट्रक्चर जहिड़ियूं बुनियादी सहूलियतूं जेकॾहिं सियासी, लसानी या नस्ली तरजीहनि बदिरां ज़रूरत जी बुनियाद ते फ़राहम थियनि त अवाम में महरूमी जो अहसासु घटिजी सघे थो। ख़िदमतनि जी मुनसिफ़ाणी विर्छ क़ौमी एके खे मज़बूत करण में अहम किरदारु अदा करे सघे थी। वार्ड सतह जूं गॾिजाणियूं, अवामी मुशावरत, शहरी कमेटियूं ऐं शफ़ाफ़ बजट साज़ी माण्हुनि खे मकानी फ़ैसिलनि में सिधी शिरकत जो मौक़ो ॾियनि थियूं। अहिड़ी शिरकत सां जमहूरी रवैया, जवाबदेही ऐं हुकूमती इदारनि ते एतमाद वधी सघे थो। मकानी हुकूमतूं अवाम जे हक़ीक़ी ज़रूरतनि ऐं मसइलनि खे सूबाई ऐं क़ौमी हुकूमतनि ताईं पहुचाए सघनि थियूं ऐं उहे क़ौमी पॉलिसियुनि ऐं हुकूमती फ़ैसिलनि खे मकानी सतह ते माण्हुनि ताईं पहुचाइनि थियूं। अहिड़े ॿतरफ़े राब्ते सां हुकूमती इदारा वधीक जवाबदेह ऐं अवाम जी ज़रूरतनि बाबति हसास बणिजी सघनि था। क़ौमी एके लाइ ज़रूरी आहे त तरक़ी सिर्फ़ु वॾनि शहरनि या तरक़ी याफ़्ता इलाइक़नि ताईं महदूद न रहे। ॾोराहनि ऐं घटि तरक़ी याफ़्ता ज़िलनि खे मुनासिब सीड़पकारी, नुमाइंदगी ऐं इंतज़ामी बार मिलण सां इलाइक़ाई महरूमियुनि ऐं शिकायतनि खे जमहूरी तरीक़े सां घटाए सघिजे थो। पर सवाल इहो आहे त मकानी हुकूमतनि खे कहिड़ियूं रंडकूं आहिनि। मकानी हुकूमतनि जी असराइती कारकर्दगी लाइ सिर्फ़ु चूंडूं काफ़ी न आहिनि। उन्हनि वटि आइनी तसलसुल, माली ख़ुदमुख़्तियारी, तरबियत याफ़्ता अमले, एतमाद जोगी मकानी डेटा ऐं वाज़े क़ानूनी अख़्तियार हुजणु पिणु ज़रूरी आहे। जॾहिं त सियासी मुदाख़लत, कमज़ोर जवाबदेही ऐं मुख़्तलिफ़ ज़िलनि जे इंतज़ामी सलाहियतनि में फ़र्क़ु पिणु मकानी हुक्मरानी खे मुतासिर करे सघे थो। हल छा आहे? बाक़ाइदा ऐं मोतबर मकानी चूंडूं करायूं वञनि। औरतनि, नौजवाननि, अक़लियतनि
ऐं महरूम तबक़नि जी शमूलियत यकीनी बणाई वञे। मकानी इदारनि खे अॻुवाट तइ थियल ऐं क़ाबिले एतमाद माली वसीला ॾिना वञनि। मकानी बजट ऐं तरक़ियाती मनसूबनि में शफ़ाफ़ियत आंदी वञे। अवामी मुशावरत ऐं शिकायतनि जे हल लाइ असराइतो निज़ाम क़ाइमु कयो वञे। मकानी नुमाइंदनि ऐं आफ़ीसरनि खे रिथाबंदी में भाईवारी ऐं तकरारनि जे हसास तरीक़ेकार बाबति तरबियत ॾिनी वञे ऐं मकानी सूबाई ऐं क़ौमी तरक़ियाती मनसूबनि में मुकमल हम आहंगी पैदा कई वञे। असल सवाल इहो आहे त छा मुल्क में मकानी हुकूमतनि खे सिर्फ़ नाले मातिर इंतज़ामी इदारा रखणा आहिनि या उन्हनि खे हक़ीक़ी सियासी इंतज़ामी ऐं माली इख्तियार पिणु ॾियणा आहिनि। तहक़ीक़ी बहस जो नतीजो इहो आहे त मकानी हुकूमतनि जे मसइले जो हल रुॻो नवां कानून ठाहिण में नाहे, पर आइन जे आर्टिकल 140 ए तहत मौजूद उसूलनि ते अमली ऐं मुस्तक़िल अमल में आहे। मकानी हुकूमतनि खे सियासी इख्तियार, इंतज़ामी ज़िम्मेवारियूं, माली वसीला, वाज़े कानूनी हैसियत ऐं अवामी ख़िदमतनि बाबति हक़ीक़ी इख्तियार मिलणु घुरिजनि, छो त जॾहिं फ़ैसिला, वसीला ऐं इख्तियार अवाम जे वेझो ईंदा तॾहिं अवामी शिरकत, बहितर ख़िदमतनि, जवाबदेही ऐं एतमाद खे मज़बूत करे सघिजे थो। मज़बूत मकानी हुकूमत रुॻो इंतज़ामी सुधारो नाहे, उहा जमहूरियत जी हेठी सतह ताईं मुंतक़िली, इलाक़ाई महरूमियूं घटाइण ऐं मुख़्तलिफ़ बिरादरियुनि खे हिकु गॾियल सियासी ऐं समाजी निज़ाम सां ॻंढण जी हिकमत अमली पिणु आहे। क़ौमी एके जो बुनियादु मज़बूत तॾहिं थींदो जॾहिं हर शहरी खे पंहिंजे इलाइक़े जे फ़ैसिले, तरक़ी ऐं हुक्मरानी में हक़ीक़ी हिसो मिलंदो।